अस्सलाम वालेकुम नाजरीन, बहरान टीवी न्यूज़ में के भलीकार माया फराशा सबका पहिरियां एक नज़र हेडलाइन पे। आज़ाद कश्मीर में बे मरहले जी चूंडुनि में भी नवाज़ लीग खे सरसी। नवाज़ लीग 14 सीटूं खटे वरतियूं। पीपल्स पार्टी 5 सीटुनि ते कामयाब। मुहाजिरनि जे 12 सीटुनि मां 10 सीटुनि ते नवाज़ लीग उम्मीदवार सोभारा। LA 27 जी 196 पोलिंग स्टेशन ते चूंड मुलतवी कई वई। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां आज़ाद कश्मीर चूंडुनि में सरसी ते नवाज़ शरीफ ऐं कामयाब उम्मीदवारनि खे मुबारकूं। नवाज़ लीग आज़ाद कश्मीर में सादी अक्सरियत हासिल करण जी दावा करे छॾी। नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्ला चयो आहे त 23 सीटूं खटे नवाज़ लीग हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई आहे। नवाज़ शरीफ कश्मीर जे अवाम सां जेके वाइदा कया आहिनि उहे पूरा कया वेंदा। राणा सनाउल्ला जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर में चूंडूं आज़ाद ऐं शफ़ाफ़ नमूने थियूं आहिनि। पीपल्स पार्टी धांधलीअ जा बेबुनियाद इल्ज़ाम लगाए रही आहे। मुज़फ़राबाद में पीपल्स पार्टी एक्शन कमेटीअ सां गॾिजी हंगामो करे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त आज़ाद कश्मीर में पीपल्स पार्टी खे हाराइण साज़िश आहे। नवाज़ लीग ऐं इलेक्शन कमीशन जो गठजोड़ ज़ाहिर थी वियो। पीपल्स पार्टी मैदान ख़ाली न छॾींदी, आख़िरी मरहले ताईं मुक़ाबिलो कंदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो आहे त 2024 वारी धांधली आज़ाद कश्मीर इलेक्शन में वरजाई वई। वफ़ाक़ ऐं पंजाब में फारम 47 तहत ठहियल हुकूमत जी हीअ 47+ कार्रवाई आहे। नवाज़ लीग पारनि रिवायत बरक़रार रखंदे मिसाल क़ाइमु कयो। पंजाब जे इतलात वारे वज़ीर जी पंहिंजी हुकूमत जे वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी मथां तनक़ीद। उस्मा बुख़ारी चयो आहे त नवनि सूबनि जो बहस गैर संजीदा तरीक़े सां शुरू कयो वियो आहे। जेको सिस्टम मां फ़ाइदो वठी तरक़ी करे उन मंज़िल ते पहुतो आहे उहो थो चवे त सिस्टम नाकाम थी चुको आहे। मोहसिन नक़वीअ जे चवण ते उन मामले ते बहस लाइ केर बि न वेहंदो। उन PCB ऐं घरू विज़ायत जो जेको हाल कयो आहे उहो साम्हूं आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उस्मा बुख़ारी चयो आहे त आज़ाद कश्मीर जे अवाम इंतशार ऐं फ़साद जी सियासत खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी चवे थी त 2024 जे इलेक्शन में धांधली थी। जेकॾहिं हुकूमत जाली आहे त PP सदर खां इस्तीफ़ा छो नथी ॾियारे। गवर्नर पंजाब खां गवर्नर हाउस मां सामान छो नथो खणायो वञे। गवर्नर सिंध मुल्क में नवां सूबा ठाहिण जी मुखालफ़त करे छॾी। निहाल हाशमी चयो आहे त विरहाङो तमामु अणवणंदड़ लफ़्ज़ आहे। असां नथा चाहियूं त मुल्क विरहाइजे। अवाम जे वोटनि सां न पर आइनी तरीक़े सां गवर्नर मुक़ररु थियो आहियां। कराची में ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध चयो आहे त आइनी तौर ते कमु करे रहियो आहियां ऐं आईंदा बि कंदो रहंदुसि। तनक़ीद बदिरां हिक ॿिए जे कम मां सिखणु घुरिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं अॼु ॿीहर शुरू थींदियूं। राब्ता ॻाल्हियुनि जे फ्रेमवर्क तहत थी रहिया आहिनि। अमरीकी सदर वधीक चयो आहे त हुर्मुज़ वारे लंघ जे हवाले सां मुआहिदा मौजूदु आहिनि। ईरान सां एटमी हथियारनि जे ख़ात्मे ते मुआहिदो थींदो। हू माण्हू मारणु नथो चाहे, संदसि तरजीह मुआहिदो करणु आहे। ईरानी पढ़ी तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमेरिका सां फ़िलहाल का बि ॻाल्हि ॿोल न पई थिए। जेसीं ताईं अमरीकी अगराई जारी रहंदी तेसीं ताईं सूरत-ए-हाल ईअं ई बरक़रार रहंदी। ईरान जे ॻाल्हियुनि वारी टीम जा समूरा मेंबर हिन वक़्तु ईरान में मौजूदु आहिनि। चीनी छिकताण घटाइण में मदद जी कोशिश करे रहियो आहे। तेहरान में मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे ईरानी पढ़ी तर्जुमान चयो आहे त अमान सां ॻाल्हि ॿोल हुर्मुज़ जे मामले ते थी रही आहे। अमान सां हुर्मुज़ में आर्ज़ी तौर महफ़ूज़ रस्ते ते कमु थी रहियो आहे। हुर्मुज़ खोलण लाइ रुगो अमान सां मुआहिदे ते पहुचणु काफ़ी नाहे। आलमी मंडी में तेल जी क़ीमतुनि में 6% ताईं लाथ। WTI जे फी बैरल क़ीमत $80 खां हेठि अची वई आहे। ब्रेंट क्रूड ऑयल फी बैरल जा $83.50 में सौदा। कारोबारी हफ़्ते जी शुरूआत में पाकिस्तान स्टॉक मार्केट में मुसबित रुझान। 100 इंडेक्स में 2700 पॉइंटुनि खां वधीक जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,78,800 पॉइंटुनि खां बि वधी वियो। सिंध में बरसात सबबि 24 कलाकनि दौरान हादसनि ऐं वाक़िअनि में 5 ॼणा फ़ौत थियण जी तस्दीक। PDM में अंग अखर जारी कंदे चयो आहे त थरपारकर में 3 ॿार ऐं 1 मर्द बरसाती पाणीअ में ॿुॾी फ़ौत थिया। बदीन में घर जी छित किरण सबबि 1 ॼणो हयाती विञाए वेठो। 3 जुलाई खां जारी चौमासे जी बरसातुनि दौरान हिन वक़्त ताईं 5 ॿारनि समेत 10 ॼणा फ़ौत ऐं 8 ॼणा ज़ख़्मी थी चुका। PDM मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सभ खां वधीक बरसात कोट ग़ुलाम मोहम्मद तालके में 112 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई।
मीरपुर खास शहर में 110, हुसैन बख्श मरी तालके में 106, हैदराबाद शहर ऐं बहराड़ी में 85 मिलीमीटर, डाहिली में 67, सिंधड़ी में 66, टंडो आदम में 61 ऐं कलोईअ में 60 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। खायपुर में जवाबदार भेण के कारण इल्जाम आहे त क़त्ल करे छडि॒यो। मिल कॉलोनी में 3 ॿारनि जी माउ इरम जामरी गोलियूं हणी क़त्ल, वाक़े बाद जवाबदार फरार। पुलिस पहुंची मक़तूला जो लाश तहवील में वरितो, पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। बान सईदाबाद जी नारी शुमाइला राहूकोट जी पुरस्कार मौत जी जांच में अॻु भराई। पुलिस नारीअ सां मोहबत कंदड़ नौजवान दिलबर राधण खे हिरासत में वठी छडि॒यो। पुछा ॻाछा पुलिस ज़रियनि मूजिबि शुमाइला राहूकोट जी वालदा पुलिस आॾो बयान ॾिनो हुयो त संदसि धीअ दिलबर राधण सां मोहबत में नाकामीअ ते आपघात कयो। नौजवान जो मोबाइल फोन पिणु पुलिस पंहिंजी तहवील में वठी छडि॒यो आहे। जांच टीम जे सरबराह जो चवणु आहे त नौजवान दिलबर राधण ऐं नारी शुमाइला राहूकोट विच में राब्तो हुयो। ॿिन्ही जा मोबाइल फोन ज़ब्त कया आहिनि, जिन मां डेटा हासिल करे रहिया आहिनि।